अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है। छेलो रोज़ो सिज अञा मौजूद है अने चंद्र नज़र अची वञे त कोरो रोज़ो खोले विझंदासूं। सिज अञा बाक़ी पियो है, ॾींहुं मौजूद है, रात आवे ई नाई अने आ जेको रोज़ो खोले विधा ई रोज़ो जोड़े विधा या कबीरा गुनाह जा मुर्तकिब आहियो। इहा आउं अॼु नथो चवां, अञा त 29 रोज़ो हले थो। पर असल सुवाल 2-3 वर मोंदे ई वाक़ियो बनियो हो अमुक देहाती में, अने मूंखे माण्हू सही है रूबरू मूं उनखे ईज फतवो ॾिनो है जे कबीरा गुनाह जो इर्तिकाब कया आहियां अने आईंदा आके इन रोज़े जी कज़ा करणी पवंदी। ऐं फ्री सुवाल एतिरे लाइ दोहरायां थो त जेकॾहिं किथे चंद्र नज़र अची वञे ॾींहुं हूंदे थोरो सॼो बाक़ी वे थो त पोइ केरु अहिड़ी ज़रूरत न करे। जेकॾहिं कंहिं अहिड़ी जसारत कई त रोज़ो जुड़ी पवंदो अने गुनहगार थींदा। वाक़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह।